स्वामी जी घोट जो सिंगार त असां कयोसीं, हाणे असां शिफ्ट कंदासीं क्वार्तनि ॾे। क्वार्ता मुनी खोड़ाईंदा आहिनि, उन्ही जो छा महत्व आहे, छो थींदो आहे, और जनरली इहो ॾिठो आहे या आमतौर पे असां इहो ॾिठो आहे कि विहांउ जे समय मुनी जो सॼो सामान हटाए छॾिबो आहे, त अहिड़ो छो कबो आहे, थोरो उन्ही जे बारे में जानकारी ॾींदा। मां तव्हांखे ॼाण ॾियां त मुनी जो माना छा आहे। मुनी अर्थात मंडप, जंहिं मंडप जंहिं स्थान ते विवाह थियणो आहे उहो उन स्थान जो चुनाव करे असां मंडप जे रूप में असां उते मुनीअ जी स्थापना कंदा आहियूं। इहे क्वारिते पक्ष जे पारां थींदो आहे। क्वारिते पक्ष जे द्वारा उहा मुनी रखी करे असां गंगा जो आसन अर्थात गंगा जी रण रेणु जंहिंखे चइबो आहे वारी जी स्थापना करे चैन वेदन स्वरूप 4 दिला उते रखी करे उन में देवताउनि जी ऐं चैन वेदन जी असां कलश स्थापित कंदा आहियूं, उन्हनि जो आवाहन कंदा आहियूं। साण साण इहा प्रार्थना कंदा आहियूं त असांजी जेका मुनी जो स्वरूप हूंदो आहे उहो चइनी दिशाउनि खे इंगित कंदो आहे, अर्थात 4 लकड़ियुनि जे रूप में उहा ठहियल हूंदी आहे, स्तंभ हूंदो आहे, इन खे असां मुनी करे चवंदा आहियूं। हिंदीअ में सम्झिजे त इहो मंडप आहे, विवाह मंडप, जंहिंजे हेठां वेही करे अॼु विवाह जो कार्य आरंभ थींदो। सो उहा प्रतिष्ठित कराए करे असां परमपिता परमात्मा खां इहा वेनती कंदा आहियूं, उन्हनि खे प्रार्थना कंदा आहियूं त अॼु हिन स्थान खे तव्हां पवित्र कयो, हिन स्थान ते तव्हां अची करे विराजमान थियो, छो त हिन स्थान ते अॼु असांजी न्याणीअ जो शुभ विवाह थियणो आहे। साण साण इहा बि ॼाण मां ॾियां त मुनी उन जे मथां ॿधबी आहे। मुञ जंहिंखे मुञ चइबो आहे, इहा हिकिड़े नमूने रस्सी थींदी आहे, उहा उन जे मथां ॿधी करे ॻंढ ॿधी छॾिबी आहे। उहा छो ॿधबी आहे, इन करे ॿधबी आहे त हिन स्थान ते असां पूजा करे त हलिया वेंदासीं, हिन स्थान जी रखवाली ॿियो कोई कंदो कोन, तंहिंजे करे असां वेनती करे असां इन खे ताले जे रूप में या बंधन ॿधी था वञूं त हिन स्थान जी अपवित्रता कॾहिं नष्ट न थिए जेसि ताईं असां हिते अचूं न, विवाह कार्य आरंभ न थिए। इन इहा भावना करे क्वारिते पक्ष जे द्वारा उहो ब्राह्मण उते अची करे मुञ सां उन खे बंधन जे रूप में ताले जे रूप में सम्झिजे उहा ॻंढ ॿधींदो आहे ऐं उन खां पोइ वेनती करे पलो पाए उतां हलिया वेंदा आहियूं असां। मां मुनीअ जी पूजा ऐं उनजी सामग्री जे मथां रोशनी विझंदे तव्हांखे इहो ॿुधायां त उहे जॾहिं दिला स्थापित कबा आहिनि, आवाहन कबो आहे देवताउनि जो, त सामग्री जे रूप में असां वटि हैड्र, अटो, चांवर, पान जा पन, गुल, रुपयो, इहे सभु कारी ड्राख बि गॾु हूंदी आहे, इहे सभु उन में असां वटि सामग्री गॾु कंदा आहियूं। साण साण मुनीअ जे मथां असां रखंदा आहियूं तॾी अर्थात आसनी, जंहिं आसन ते घोट कुंवार खे विहारणो आहे। साण साण तॾीअ सां गॾु असां विञिणो बि रखंदा आहियूं। विञिणे सां गॾु क्वारितनि जे पारां आयल चड़ा थींदा आहिनि, अर्थात खुंबे कलर में सॻियुनि जे रूप में शुभ, जंहिंखे चइजे कलाई जे रूप में असां चइनी दिशाउनि खे बंधन ॿधंदा आहियूं। अहिड़े नमूने उहो शुभ बंधन ॿधी करे जंहिंखे असां चड़ा चवंदा आहियूं पंहिंजी भाषा में, उहे ॿधंदा आहियूं। पोइ पूजन आवाहन करे क्वारिते पक्ष जे यानी छोकिरे जे भाउ जे द्वारा पूजन कराईंदा आहियूं ऐं अटो ऐं हैड्र ॻोहे करे सॼो पूजन कराए कलश में सभु सामग्रियूं विझराए करे पंचोपचार पूजन करे पोइ रुपयो विझाए करे साण साण उन कलशनि जे मथां जेके ढक हूंदा आहिनि उहे ढक उबता करे पोइ लिंबाईंदा आहियूं असां पवित्र हैड्र मिलियल पवित्र अटे सां, जेको ॻोथल हूंदो आहे। अहिड़े नमूने उहो पूरो पको असां बंदि कंदा आहियूं। तंहिंखां पोइ मां अॻु में बि ॿुधायो मुञ जे रूप में उन में बंधन ॿधी करे पलव पाए वेनती कंदा आहियूं त प्रभु हिन स्थान खे अॼु पवित्र कयो, हे मंडप पवित्र थिए ऐं हिन स्थान ते असांजी न्याणीअ जी शुभ विवाह निर्गुण रूप में संपन्न थिए। इहो ई भावना आहे मुनी जी, इहे मुनी जी सामग्रियूं ऐं पूजा जी इहा ई प्रक्रिया आहे, परंपरा आहे ऐं दायित्व आहे असांजो ऐं भावना सां इहा असां कंदा आहियूं। स्वामी जी पाण ॾिख बि कई, मुनी बि खोड़ाई,
तंहिंखां पोइ असांजी ॼञ निकिरंदी आहे, ॼञ पुॼंदी आहे दरवाजे ते। जॾहिं ॼञ दरवाजे ते पुॼंदी आहे त छोकिरीअ जी माउ छोकिरे खे ॾीवी सां स्वागत कंदी आहे और थोरा चांवर विझी करे स्वागत कंदी आहे, स्टेज ताईं पुॼाईंदी आहे और स्टेज ते माउ और छोकिरे जो सालो टीको लॻाए करे स्वागत कंदा आहिनि। त इन रस्म जो कहिड़ो महत्व आहे, इहा रस्म असां छो कंदा आहियूं? मां तव्हांखे ॼाण ॾियां त ॼञ पहुचण खां पोइ जहिड़े बि वाहन में अॻे त घोड़े ते चढ़ंदो हो घोट, अॼुकल्ह कारियुनि में अची करे सभिनी खां पहिरियों कुंवार जी माता ॾीवी खणी ईंदी आहे। उन ॾीवीअ जी थाली में दीपक हूंदो आहे, जंहिंखे असां ॾीवी चवंदा आहियूं, चइनि भातियुनि जो हूंदो आहे। उहो बि 60 सुगुन उते बि थियल हूंदा आहिनि ऐं पवित्र उहा ॾीवी ॾेवनि जी हूंदी आहे। उहा खणी करे चांवर खणी करे अची करे सभिनी खां पहिरियों उहे वर्षा कंदी आहे उन छोकिरे जे मथां, घोट राजा जे मथां। हाणे इहो वॾो उत्तम असांजी संस्कृति आहे त घोट जी माउ जेका आहे उहा कुंवार जे लाइ ससु जे रूप में माता ई मञी वेंदी आहे ऐं छोकिरे जे लाइ उन जी थियण वारी घर वारी जी माता अर्थात ससु उहा बि माउ जे रूप में आहे। माउ ॿारनि जो सत्कार बि कंदी आहे, प्यार बि कंदी आहे, मनोहार बि कंदी आहे, सो पवित्र थींदी आहे माता जे रूप में। अॼु पहिरियों उहा ईंदी, उहा हिन जे मथां वर्षा कंदी हिननि अक्षतनि जी जेके पवित्र पूजा थियल आहिनि, तंहिंखां पोइ वठी करे ईंदा आहिनि जिते ॼञ लहंदी आहे, अची करे स्थान ते विराजमान कंदा आहिनि। गॾु गॾु इहो बि मां तव्हांखे ॼाण ॾियां त इन मौक़े ते असां कुंवार खे जेको आहे दर्शन कराईंदा आहियूं घोट राजा जो। उहो छाजे करे कराइबो आहे? छो त विष्णु रूप बणिजी करे असां घोट जो श्रंगार कयोसीं। अॼु उहो पंहिंजी बारात खणी करे तव्हांजे दर ते पहुतो आहे। त जॾहिं विष्णु भॻवानु पहुता हुया लक्ष्मी जी सां विवाह करणु, त उन्हनि जो एॾो तेज़ हुयो जो उहो लक्ष्मी माता न पई सही सघे, त परे खां ई उन्हनि जो दर्शन कराइण जे लाइ चयो वियो। इहा परंपरा उतां हलंदी थी अचे, पर असांजे ॻोठनि में अॻे ज़माने में इहा बि ॻाल्हि हुई त उन ज़माने में कुंवार जो सॼो मुंहुं घूंघट जे रूप में लिकल हूंदो हुयो। उहा घोट खे विवाह खां पोइ उनजो दर्शन कंदी हुई। हाणे आधुनिक ज़माने में इहा ॻाल्हि न आहे, पर इहा बि ॻाल्हि जुड़ियल आहे त उन जो दर्शन कीअं करे उन ज़माने में इन रूप में उन कुंवार खे असां घोट राजा जो दर्शन कराईंदा हुआसीं। ॿई ॻाल्हियूं जुड़ियल आहिनि ऐं धर्म जूं आहिनि, इन करे परंपरा में आहिनि। इहो बि असांजो हिकिड़ो प्यारो ऐं पवित्र सुगुन आहे। तव्हां ॿी ॻाल्हि पुछी त छोकिरे जे साले जे द्वारा हुनखे टीको थींदो आहे ऐं छोकिरी जी माता बि ईंदी आहे उते जिते स्टेज हूंदो आहे, अची करे उनजो स्वागत कंदी आहे। त मां ॼाण ॾियां इहो द्वार जो चार जो रूप में असां वटि इहा परंपरा आहे। अर्थात घोट अंदरि प्रवेश करे स्थान ग्रहण कयईं, सभिनी खां अॻु में असां अची करे उन्हनि जो सम्मान कंदासीं। घोट जो सम्मान उनजे साले जे द्वारा कि तव्हां अॼु असांजे इन अङण में पधारिया आहियो, तव्हां पूजनीय आहियो ऐं तव्हांखे शुभ प्रतीक जे रूप में शुभ नारेल मां तव्हांखे भेंट कयां थो। पंहिंजो परिचय बि ॾींदो आहे ऐं पेरे बि पवंदो आहे, तिलक बि कंदो आहे, छंडो बि हणंदो आहे ऐं उन्हनि खां आशीर्वाद बि घुरंदो आहे। ऐं घोटे जे तरफ़ां आनर जेको साण हूंदो आहे उहो बि हिकिड़ो नारेल जेको उन जी चीरीअ में पियल हूंदो आहे उहो उनखे ॾींदो आहे। ई शुभ फल अर्थात नारेल जे रूप में इन्हनि जी अदला बदली थींदी आहे, हिक ॿिए सां परिचय बि थींदो आहे, सम्मान जे रूप में इहा परंपरा बि असां वटि थींदी आहे। अहिड़े नमूने द्वारचार जे रूप में असां इहा प्रक्रिया उते कराईंदा आहियूं। असां द्वाराचार बि कयो, छोकिरे जो स्वागत बि कयो। हाणे असांजो नई ॿी रस्म थींदी आहे कि छोकिरे खे असां अॻिते वठी वेंदा आहियूं ॿांभण सां गॾु और छोकिरी खे परदे जे पुठियां बीहाए करे पेर कछाई जी रस्म कंदा आहियूं। त उन में छोकिरी खे परदे जे पुठियां छो बीहाईंदा आहियूं, पेर कछाई जी रस्म छो थींदी आहे और वरी छोकिरी जे पेर खे छोकिरे जे पेर खे खुंबे पाणी सां छो धोयो वेंदो आहे? स्वामी जी थोरो उन जे बारे में ॿुधाईंदा। पेर कछाइण जे बारे में तव्हां पुछो था त इहा रस्म असांजी इन करे थींदी आहे त अॻे ज़माने में जॾहिं विवाह थींदा हुया तॾहिं घोट कुंवार हिक ॿिए खे ॾिसंदा ताईं न हुया। असांजा वॾा वेंदा हुया, विवाह जा सभई कार्य निश्चित करे हली ईंदा हुया। त कुझु परंपराऊं असांजूं इन लाइ बि ठहियूं त घोट खे असां इहा ॼाण ॾियूं जेसिताईं विवाह न थियो आहे, जेसिताईं छोकिरीअ खे न ॾिठो आहे उन, त हिकिड़ो परदे जे रूप में असां लॻाए करे
घोट खे ऐं कुंवार खे बीहारींदा आहियूं, हिकिड़ो ॾावण वंडो थींदो आहे, अर्थात हिकिड़ी लकड़ीअ में धाॻो ॿधलु हूंदो आहे, उहो असां छोकिरे जे पेर खां वठी करे छोकिरे जे पेर खां मथे खणंदे अची कन ताईं असां वठी वेंदा आहियूं। ॿिए रूप में ईअं बि चऊं कि असां उन जी ऊचाई, कुंवार जी ऊचाई जे बारे में थोरो सो संज्ञान ॾींदा आहियूं उन घोट खे, त तुंहिंजी ज़ाल जेको आहे तुंहिंजे ऊचाईअ में हेतिरी आहे। ॿिए नमूने घोट जा पेर ऐं न्याणीअ जा पेर, छो त न्याणीअ पवित्र आहे, पूजनीय आहे, साण साण न्याणो बि थियण वारो जेको असांजो आहे उहो बि पूजनीय आहे। अॼु ॿिन्ही जा पेर कछाए करे हिक ॿिए जे मथां असां ॿिन्हिनि जा हथ हिक ॿिए सां मिलाईंदा आहियूं, पोइ पर उन खां अॻु में पेर हिक ॿिए सां मिलाईंदा आहियूं, पोइ सॼो जीवन ई हिक ॿिए सां उन्हनि जो मिली वेंदो आहे, इहो मिलन थी वेंदो आहे सॼे जीवन जे लाइ। पोइ माता अर्थात कुंवार माउ उन्हनि जा पेर धोईंदी आहे, सो बि शुभ रंग सां, जेको बि खुंबो कयो है उहो पवित्र ॻाढ़ो कलर, काथे काथे खीर सां बि धोईंदा आहिनि। अहिड़े नमूने उन्हनि जा पाद प्रक्षालन थींदो आहे, सम्मान कबो आहे न्याणीअ जो ऐं न्याणे जो। अहिड़े रूप में इहा रस्म असां वटि थींदी आहे। स्वामी जी, पेर कछाई खां पोइ हिकिड़ो ॾाढो रोचक सवण थींदो आहे, उहा गुल चुनण जो। तव्हां असांखे ॿुधाईंदा कि गुल चुनण जो छा आहे महत्व आहे, छो चुनबा आहिनि, और उन में साली और छोकिरो ई छो पार्टिसिपेट कंदा आहिनि? गुल चूंडाइण हिकिड़ी रस्म आहे त अॼु ॿ परिवार गॾु थींदा, हे जोड़ो गॾिबो, अॼु ख़ुशी जो ॾींहुं आहे। गुल जे रूप में असां जेको आहे कपां जेका हूंदी आहे उहा उछलाईंदो आहे ब्राह्मण, ऐं कुआरेते परिवार जे बि हिकिड़ी साली जेका हूंदी आहे उन जे द्वारा उन खे सॾु कबो आहे। हिक पासे हूंदो आहे घोट, सो हे ख़ुशीअ जो कार्यक्रम आहे, पर परंपरा अहिड़ी इन करे रखी वई आहे त हे ख़ुशियुनि जो वेलो आहे, हे जोड़ो अॼु मिली रहियो आहे, साण साण ॿ परिवार बि मिली रहिया आहिनि। सो इन्हनि खे वेझो आणण जे लाइ ऐं मज़ाक जे रूप में बि तव्हां सम्झो, मज़ाक न आहे, आहे त रस्म, पर ही ख़ुशीअ जो वेलो आहे। ॿिनि परिवारनि खे वेझो आणण जे लाइ हिकिड़ी चटाभेटी जे रूप में असां उन्हनि खे चवंदा आहियूं इहे असां ख़ुशियुनि जा गुल मथां छिड़कायूं था। सो इहे अॼु तव्हां चूंडियो, हिक पासे घोट, ॿिए पासे। पर स्वामी जी, सवाल त इहो ई आहे न कि साली ही छो, ॿियो कोई छो न? साली इन करे कि अक्सर जेको आहे साली जेका थींदी आहे उहा छोकिरी जी तव्हां सम्झो था भेण थींदी आहे, त भेण जा तमामु वधीक अहिड़ा सुपना हूंदा आहिनि त मां पंहिंजे थियण वारे जीजाजीअ खे पूरी तरह सां परखियां, मुंहिंजी भेण अॼु हुनजी पत्नी थींदी। सोचो मां बि नारी आहियां, नारी जे रूप में मां पूरी तरीक़े सां हिन जी परीक्षा वठां अॼु, ऐं पकी थियां, पूरी तरह सां संतुष्ट थियां त मुंहिंजी भेण खे सदैव सुखी रखंदो। इन लाइ हिकिड़े नारी मन जी सॼी जेको आहे अनुभूति उन नारी खे ई थी सघंदी आहे। इन करे हे साली जो चुनाव कबो आहे, ऐं साली उन सां गॾु विहारबी आहे, ऐं पोइ गुल चूंडींदा आहिनि, पोइ हिक ॿिए जे मथां असां चटाभेटी कराईंदा आहियूं, अर्थात प्रतियोगिता सम्झो। पोइ जेको वधीक चूंडींदो आहे पोइ उन ॿिन्हिनि जा खणी करे हिकिड़ो फोटो चखाए करे घोट खां पोइ पुठितऊं कुंवार जे पोयां फूकारो ॾींदा आहियूं, यानी ख़ुशबू भरियल वातावरण थिए ॿिन्ही घरनि में। सो इहो कार्य कराए असां तंहिंखां पोइ ॿिन्ही जी ॾिसंदा आहियूं भाई हे खटियो की न हूअ खटी, वरी ताड़ियूं वॼाईंदा आहियूं, खिलंदा आहिनि पाण में, हिक ॿिए खे जेको आहे वाधायूं बि ॾींदा आहिनि, मज़ाक बि कंदा आहिनि हिक ॿिए सां, पर वेझो आणण जे लाइ इहा रस्म ठाही वई। इहो ई हिन जो महत्व।